हिन दौर में असांजे ॿोलीअ खे बुनियादी जेके चैलेंजिस आहिनि उहे कहिड़ा आहिनि, पोइ उनजी थोरी या उन जा इलाज तजवीज़ कबो त उन में असां छा छा करे सघूं था। सभ खां जेको अॼुकल्ह असांजे ॿोलीअ में मसइलो आहे ऐं ग़लति इस्तेमालु ग़लति हिकिड़ियूं त ॿोलीअ खे ख़ूबसूरत बणाइण ग़लतुल आम लफ़्ज़ क़बूल कया वेंदा आहिनि दुनिया जे हर ॿोलीअ में। अंग्रेज़ी मुंहिंजो ख़्यालु आहे हिकिड़े अंदाज़े मूजिबि रोज़ानो 8-10 लफ़्ज़ पराइनि ॿोलियुनि जा एडॉप्ट करे थी ऐं उनखे इंग्लिश जे रूप में खणी ऐं पंहिंजी जेको आहे पंहिंजो पाण खे शाहूकार बणाईंदी थी रहे। इहा का ख़राबु ॻाल्हि आहे, पर मिसाल असांजे घरनि में हाणे ॾाकणु ख़तमु थी वियो, हाणे सीढ़ी अची वई आहे। असांजे घरनि में हिकिड़ी अहिड़ो डिक्शन इस्तेमालु थी रहियो आहे, ॿोलीअ जो अहिड़ो वाहिपो थी रहियो आहे जेको कंहिं बि सूरत में क़ाबिल क़बूल कोन्हे ऐं उहो ग़ैर फितरी आहे, अननेचुरल आहे। उन ॿोलीअ जे वाधारे अॻु भराईअ जा के सबबु कोन्हनि। इहो हिकिड़ो वॾो ख़तरो आहे जंहिंखे असांखे जंहिं ते ध्यानु ॾियणो आहे। प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया जी जेका ॿोली आहे उहा एॾी ख़राबु थी चुकी आहे जो बाज़ मुतअद्दिद शरपसंद अनासर गिरफ़्तार। हाणे हिन में किथे आहे सिंधी? अहिड़ी तरह सां तव्हां जेके असांजी छोकिरियूं इलेक्ट्रॉनिक मीडिया ते अचे ख़बरूं पढ़नि थियूं, तव्हां उनजे ख़बरुनि ते पढ़ो खे ॾिसो, उनजे लहजे ते रखो, उनजे इमला ऐं इंशा खे ॾिसो, उनजे स्ट्रेसिस ऐं पाज़िस खे ॾिसो त तव्हां हैरान थी वेंदो त हीअ पर असां पाण पंहिंजे ॿोलीअ सां कहिड़ो अशर करे रहिया आहियूं। घर में ग़ैर ज़रूरी तौर ते ॿियनि ॿोलियुनि जो जेको इस्तेमालु आहे, वाइपो आहे, उहो बि हिकिड़ो वॾो जेका आहे ललकार आहे असांजी ॿोलीअ खे। तालीमी इदारनि में जेका ॿोलीअ जो इस्तेमालु, असांजी सिंधी ॿोलीअ जो इस्तेमालु ॾींहों ॾींहुं घटिजी रहियो आहे। तव्हांखे यादि हूंदो त इहे जेके सिंधी जेके बि सब्जेक्ट आहिनि सिंधी यूनिवर्सिटी या ॿियनि यूनिवर्सिटी में, सवाइ जेके टेक्निकल ऐं इंजीनियरिंग या प्रोफेशनल इदारा आहिनि, उन्हनि खां सवाइ यूनिवर्सिटियुनि में तव्हां सिंधीअ में पेपर ॾेई सघंदा आहियो, तव्हां उन में सिंधीअ में पंहिंजी असाइनमेंट सबमिट करे सघंदा आहियो। हाणे ॾींहों ॾींहुं इहो इस्तेमालु घटिबो थो वञे, जंहिंजे करे तव्हांजी ॿोलीअ जा जेके मसइला आहिनि अञा वधीक शदीद थींदा था वञनि। ऐं इन ते बि असां डिस्कस करे चुका आहियूं, सिंधी ॻाल्हाइण में अहसास कमतरी जेका महसूसु थिए थी। हालांकि तव्हां बैन अल-अक़वामी फोरम्स ते ॾिसंदव त जे माण्हू फ्रेंच हिक ॿिए सां तमामु ईज़ी ॻाल्हाइनि था, स्पेनिश ॻाल्हाइनि था, ऐं इहा कंहिं बि डिप्लोमेट जी इज़ाफ़ी सलाहियत ऐं लियाक़त काउंट कई वेंदी आहे जो उहो हिक खां वधीक बैन अल-अक़वामी ॿोलियूं ॼाणे थो। ऐं दुनिया जा जेके फॉरेन मिनिस्टर आहिनि उन्हनि में वॾी अक्सर तव्हां ॾिसंदव त हिकु मतिलबु 5-5, 7-7 ॿोलियूं कंदा आहिनि। रूस जो जेको फॉरेन मिनिस्टर आहे उनखे 8-9 ॿोलियूं ईंदियूं आहिनि। अहिड़ी तरह दुनिया जा जेके कामयाबु डिप्लोमेट्स आहिनि उन्हनि जो वॾे में वॾो हिकिड़ो सबबु उन्हनि खे ॿोलियुनि ते वधीक दस्तरस आहे। ऐं जेके जानी बि ॻाल्हि कई, ॿोलीअ जे बारे में जेका ठोस तहक़ीक़ थियणु खपे, यानी हक़ीक़त इहा आहे त जिते अंग्रेज़नि 100-125 साल पहिरियों क्वालिटेटिव रिसर्च खे छॾियो हो, असां उन खां अॻिते न वधिया आहियूं। जिते हुननि पंहिंजा गेज़ेटियर्स ठाहिया हुआ, ब्लू बुक्स ठाहिया हुआ, सिंधी ॿोलीअ जी जोड़जक कई हुई, कंस्ट्रक्शन कई हुई, असां उन्हनि बहसनि खे जेको आहे ॿीहर शुरू करण जे लाइ तयारु न आहियूं। असां इहा ॻाल्हि त कयूं था त माण्हू उर्दू पंहिंजे कम्युनिकेशन में इस्तेमालु कनि था, कहाँ से आ रहे हो। असां इहो इन ते गौर नथा कयूं त इनजो सबबु छा आहे। इन जो सबबु सॉफ्टवेयर आहे, इन जो सबबु तव्हांजे लैंग्वेज जी मॉडर्न गेजेटी सां कॉम्पेटिबिलिटी जो इशू आहे। इन सां तव्हांजी तहक़ीक़ी इदारनि जो जेको मामिलो आहे उहो लाॻापियल आहे। इन सां तव्हांजे लैंग्वेज ऐं लिटरेचर सां लाॻापियल इदारनि जे एफिशिएंसी ऐं एफिकेसी जो मसइलो आहे। ऐं इन्हनि मसइलनि खे एड्रेस करण खां सवाइ माण्हू कॾहिं बि प्रोपेगेंडा सां तव्हांजी ॿोलीअ खे न अख़्तियार कंदा। तव्हां भली इसाक़ सां बि मुंहिंजो इन ते कॾहिं इख़्तिलाफ़ु थींदो त तूं भली केतिरा बि लाउड स्पीकर हणी ऐं सुज़ुकीअ ते घुमाए,
माण्हू सिंधी ॿोली न ॻाल्हाईंदा जेसि ताईं माण्हुनि जी ज़रूरत न बणिजी पवंदी त उहे सिंधी ॿोली ॻाल्हाइनि। इहे रीज़न्स पैदा कयो जो माण्हू ज़रूरत महसूसु कनि त उन्हनि खे सिंधीअ में कम्युनिकेशन करणु खपे ऐं उनखे वधीक आसान करणु खपे त जीअं उहो ॿियनि लैंग्वेजिस खां स्विच ओवर करे पंहिंजी ज़ुबान ते अचे। इहो हिकिड़ो सीरियस इशू आहे। इन ते मां सम्झां थो तव्हांखे हिकिड़ो पूरो ॿियो प्रोग्राम कराइणु खपे त सिंध में जेका तहक़ीक़ जी तबाही थी आहे, मां मिसाल तौर ते ॾींदो आहियां, इहा सिंध यूनिवर्सिटी आहे, 500 PhDs आहिनि, लॻभॻि 500 PhDs आहिनि। उन्हनि मां जेकॾहिं 50 PhDs, हूअं त सिंध में तक़रीबन 8000 जे लॻभॻि PhDs वेठा आहिनि, पर जेकॾहिं 500 PhDs मां 50 PhDs पंहिंजे शोबनि में एक्सेल कनि, पंजनि शोबनि, त सम्झो था त कहिड़ो इन जो नतीजो निकिरे। अॼु तव्हां सोशल मीडिया ते, इलेक्ट्रॉनिक मीडिया ते, प्रिंट मीडिया ते, समाजियात ते माण्हू खणंदव तव्हांखे न मिलंदा, IR ते माण्हू तव्हांखे न मिलंदा, तव्हांखे ॿिया जेके मुख़्तलिफ़ सोशल साइंसिस ऐं साइंसिस जा सब्जेक्ट आहिनि, माण्हू तव्हांखे ॻाल्हाइण जे नाम न मिलंदा। तव्हां डिग्रियूं ऐं अलाउंस ॾिसंदो त उहे तव्हांखे ॾहुणी तादाद में था कनि। इहो हिकिड़ो सीरियस इशू आहे। इहो हल थियण बिना ऐं उहे पंहिंजी क्वालिटेटिव रिसर्च खे इम्प्लीमेंटेशन वारे फेज़ में वठी वञनि। इदारा बि ठहिया पिया आहिनि यूनिवर्सिटियुनि में त कीअं इन खे इंडस्ट्रियलाइज़ेशन सां कनेक्ट कजे, पर उन्हनि खे ख़बर न आहे त इहो कजे कीअं। उहा तहक़ीक़ जंहिंजी सोशल यूटिलिटी कान्हे, जंहिंजो समाजी इस्तेमालु कोन्हे, जंहिंजो को डायरेक्शन कोन्हे, उहा तहक़ीक़ कंहिं कम जी कान्हे। उहा सिर्फ़ु तव्हांजे अलाउंसिस जी तहक़ीक़ आहे, तव्हांजे लाइब्रेरी में बंदि थीसिस जी तहक़ीक़ आहे, उन सां समाज खे को वास्तो कोन्हे। हे कीअं पूरी दुनिया ते वेस्ट जी यूनिवर्सिटियूं राॼ थियूं कनि, इहो इन पंहिंजे तहक़ीक़ जे ज़रिए थियो कनि। उन्हनि साइंस, सोशल साइंसिस, जेके बि प्रोफेशनल डिसिप्लिन्स आहिनि, उन सां अमली तौर ते पंहिंजे रिसर्च खे ॻंढाए छॾियो आहे। हाणे हिते सिंधीअ जो ई तव्हां मिसाल वठो, छिकछका लॻी पई आहे, गज़ल अचे फाथो आहे, भिटाई अचे तंग थी वियो आहे उन ते PhDs करे इहो नथो ॿुधाए वञे त हे जेका समाजी रुकावटूं आहिनि सिंधी ॿोलीअ जे इस्तेमाल में, उन्हनि खे कीअं एड्रेस कजे, उनखे कीअं खणी हलिजे, जो हीअ पूरी जेका हिकिड़ी सम्झो त अॻियां असांखे रुकावट आहे, उनखे ख़तमु करे अॻिते वधूं। स्कूलनि में ॿोलीअ जो जेको इस्तेमालु आहे, उहो बि हिकिड़ो अफ़सोस जोॻो आहे। तव्हां ॾिसंदा वेंदो, ख़ासि तौर ते मां तव्हांजी निशानदेही कराईंदुसि त असां सभु चऊं था भाई कराचीअ में सिंधी अची विया आहिनि, पर कराचीअ में जेके सिंधी अची विया आहिनि उन में 80% माण्हू पढ़नि उर्दू मीडियम स्कूल में था। उहे ईंदड़ 20 सालनि में दे वुड बी नो मोर सिंधीज़। तव्हां उन्हनि जे लाइ को अल्टरनेट इंतज़ाम कोन कयो आहे, तव्हां उन्हनि जे लाइ के पंहिंजो सिंधी मीडियम स्कूल न खोलिया आहिनि, उन्हनि खे ऑनलाइन कोर्सिस न खोलिया आहिनि। ऐं ॿियो हिकिड़ो अहम जेको नुक़्तो आहे त सिंधी हाणे सिंध जी ज़ुबान न आहे। सिंधी हाणे पूरी दुनिया में वेठल 7 करोड़ सिंधियुनि जी ज़ुबान आहे, या अञा 8 करोड़ जेके इंडिया में वेठा आहिनि, जेके इंग्लैंड में वेठा आहिनि, बारबडोस में वेठा आहिनि, साउथ अफ्रीका में वेठा आहिनि। ऐं अप्रैल जे आख़िर में साना वारा हिकिड़ी कॉन्फ्रेंस कराए रहिया आहिनि इंग्लैंड में, इन में असांजो मशवरो शामिलु हो त तव्हां हाणे साना जी सुञाणप करे चुका आहियो। हाणे साना जो कमु आहे पूरी दुनिया में जेके वेठा आहिनि सिंधी, उन्हनि खे हिकिड़े सिंगल बैनर कठो कयो त साल में हिकिड़ो दफ़ो वेही, जेकॾहिं पंहिंजो ज़म्बिया में को सिंधी वेठो आहे, उहो बि ऑनलाइन अचे ॿुधाए त असांजी हिते सिंधी कम्यूनिटी छा थी करे। हाणे आलमी सिंधियत जे झंडे हेठि इहा सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जी प्रायोरिटी हुजणु खपे। आलमी सिंधियत जे झंडे हेठि पूरी दुनिया जे सिंधियुनि खे कठो करणु ऐं उन्हनि जे ॿोलीअ जे मसइलनि खे हल करणु, इहो बि असांजे इदारनि जो हिकिड़ो कमु हुजणु खपे। ॿी, महिरबानी करे गैर ज़रूरी ऐं बग़ैर कंहिं फल जे जेके असांजे कॉन्फ्रेंसूं करायूं था न, इन खे थोरो स्टॉप कयो। तव्हां हाणे कॉन्फ्रेंसूं ऑनलाइन बि पूरी दुनिया जूं कराए सघो था। हिकिड़ी कॉन्फ्रेंस ते मूंखे अंदाज़ो आहे 60 खां 70 लख रुपया ख़र्च थो थिए। इहे 60 खां 70 लख रुपया
तव्हां नौजवाननि खे चओ त हो तव्हांखे 7 स्टार्टअप्स ठाहे ॾींदा जेके तव्हांजे ॿोलीअ खे अलाए किथे थियनि। हाणे बंदि कयो, इहो यूनिवर्सिटियुनि खे छॾियो, इहो प्रोफेसरनि जी अयाशी आहे त वेठो कॉन्फ्रेंसूं करनि, हिक ॿिए खे मुतासिर कनि। तव्हां पंहिंजा पैसा अहिड़नि शयुनि ते ख़र्चु कयो जंहिं शयुनि में तव्हांजो नौजवान टेक्नोलॉजी मार्फत तव्हांजे ॿोलीअ सां गॾिजे ऐं उहो नवनि इदारनि जी तश्कील अमल में थिए। ॿियो हिकिड़ी अहम ॻाल्हि आहे, बसि मुंहिंजो मुख़्तसरान अहम ॻाल्हि आहे त लैंग्वेज लिटरेचर ते सॼी दुनिया में बेशुमार फंड्स पिया आहिनि। मां चवंदो आहियां जेको एडमिनिस्ट्रेटर चवे थो त फलाणे कम जे लाइ मूंखे पैसा कान्हनि, उन एडमिनिस्ट्रेटर खे ख़बर ई कान्हे त दुनिया कीअं पई। लिखे चयो तव्हां हिकिड़े कंप्यूटर जे माहिर छोकिरे खे ₹1 रुपए में अपॉइंट करे पंहिंजे इदारे में विहारियो, उनखे चयो त सॼी दुनिया में असांजे लाइ तूं बिज़नेस हंट कर, ऐं यूनिवर्सिटी ऐं ॿियनि इदारनि खे चयो त बाबा प्रोपोज़ल खणी अचो, नवां प्लान खणी अचो, मनसूबाबंदी खणी अचो, उन्हनि खे तव्हां इंटरनेशनल मशीन में विझो, तव्हांखे ॾिसो केतिरा था पैसा मिलनि। पैसा त हर हंधि पिया आहिनि, तव्हांखे वठणु अचनि। ॿियो आहे तव्हांखे ॿी हिकिड़ी तशवीशनाक जेका सूरत हालत असांजे सिंध असेंबलीअ में सिंधी ॿोलीअ जो इस्तेमालु ॾींहों ॾींहुं घटिबो पियो वञे। अॼु बि तव्हां ॾिसो असांजो चीफ मिनिस्टर, असांजा मिनिस्टर सभु प्रेफर था कनि त असां उर्दू ॿोलीअ में ॻाल्हायूं। सिर्फ़ु इहो त जीअं मीडिया ते असांखे घणे खां घणा माण्हू भाई मीडिया खे छॾियो त पंहिंजो कमु करे। इहो मीडिया जो मथे जो सूर आहे त तव्हां जेको कुझु ॻाल्हायो उहो कहिड़े नमूने सां ॿियनि ताईं पहुचे। तव्हां पंहिंजो कमु कयो, तव्हां पंहिंजे ॿोलीअ में वधि खां वधि कम्यूनिकेशन कयो ऐं उनजो नतीजो तव्हां ॾिसंदव। मां त चवां थो त असांखे खे हिकिड़ो ख़ासि का हिन जे सभई इदारा बल्कि गॾिजी हिन खे फंड कनि त हीउ जेको इदारो कमु करे रहियो आहे, इन जो कमु मां तव्हांखे ॿुधायां थो ईंदड़ 100 सालनि ताईं वेंदो, 150 सालनि ताईं। ऐं निसाब सां बि साॻी सूरत हाल आहे। हाणे 2-3 मां हल ॿुधाए पोइ तव्हांखां इजाज़त वठो। सभ खां पहिरियों मां असांजे डॉक्टर शेर मेहराणी, ख़ुशी आहे त हिकिड़ो जदीद दौर जो माण्हू आहे, उनखे गुज़ारिश कंदुसि त पंहिंजे लैंग्वेज अथॉरिटीअ जे एक्ट खे रिवाइज़ करे। इहो एक्ट हिकिड़ो हंगामी सूरत हाल में डॉक्टर बलोच साहब जे दौर में ठाहियो वियो हो। जस्ट त हिकिड़ी तकड़ ई त इदारो क़ाइमु कयो, मथां देरि थी वञे। इन में खोड़ झोल आहिनि, इन में फाइनेंशियल ऐं एडमिनिस्ट्रेटिव रूल्स सही न आहिनि। इन में इन जे फंक्शनिंग ते जेको आहे सो कुझु अञा खोड़ कमु करिणो आहे। महिरबानी करे सुठो तव्हां वटि मिनिस्टर वेठो आहे, ॿुधण वारो मिनिस्टर वेठो आहे, इन खां पहिरियों सरदार साहब बि इन मामले में हेल्प करे पियो सघियो त तव्हां पहिरीं पंहिंजे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे चेयरमैन जे लाइ हिकिड़ी सिट लिखियलु आहे त उन जे चेयरमैन खे चीफ मिनिस्टर अपॉइंट कयो। कीअं कंदो, छो कंदो, कहिड़ी क्राइटेरिया हूंदी, कहिड़ो बोर्ड कंदो, नोबडी नोस। कॾहिं हिकिड़ो बोर्ड आहे, कॾहिं पहिरियों लैंग्वेज अथॉरिटी जे। ॿियो मां पाण अदबी बोर्ड जो सेक्रेटरी रहियो आहियां। मां अचण सां जेके ख़ासि कम कया उन में हिकिड़ो इहो त बाबा आईंदा ॿोली ऐं सकाफ़त जी प्रिजर्वेशन इन्हनि ते सिंधी लैंग्वेज सिंधी अदबी बोर्ड किताब न छपराए। मां उहो मसवदनि जो बंडल, साईं वेठो आहे असांजी पब्लिकेशन कमेटी जो मेंबर, उहे सभु किताब मूं लैंग्वेज अथॉरिटी ऐं सिंधालिया जी खे मोकिलिया त जेके प्रिजर्वेशन करणी आहे तव्हां कयो। तव्हां वटि जेके अदब ते किताब आहिनि उहे असांखे ॾियो त असां उहे तव्हांखे छपराए था ॾियूं। ईअं हदबंदी हिकिड़ी क़ाइमु कयो। तव्हांजो मैंडेट रुॻो लैंग्वेज आहे, तव्हांजो मैंडेट अदब न आहे, तव्हांजो मैंडेट ॿियूं शयूं न आहिनि। जेका बि तव्हांजी एफर्ट हुजे उहा तव्हांजी लैंग्वेज ते शुरू थिए ऐं लैंग्वेज ते ख़तमु थिए ऐं ॿिया बि इदारा पाण में तय कनि, इन ते मीटिंग सॾाए। ॿियो सभु मां ॾिठो आहे त इदारनि जी तबाही जो वॾे में वॾो सबबु आहे एम्प्लॉयमेंट। आयो साईं दीन मोहम्मद दीवानो, उन पंहिंजा 50 माण्हू भरे छॾिया। इन ते तव्हांखे ख़बर हूंदी त असांजी ख़ुदि हिन इदारे जे बोर्ड ऑफ गवर्नर्स में बि हिकिड़ो इख़्तिलाफ़ु थियो। भाई ॻाल्हि इहा आहे त तव्हां आउटसोर्सिंग कयो। हाणे पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जो ज़मानो आहे। तव्हां मार्केट में प्राइवेट इदारनि खे उहो साॻियो कमु पूरी आउटलाइन लिखी ॾेई छॾियो, तव्हांखे सस्तो
मां हिकिड़ो मिसाल थो ॾियां साईं। मां हिकिड़ी सिंधी अदबी बोर्ड जो जेको आहे सो जेका आहे मशीन जो यूनिट, उनजो मूं ॾे केस आयो त हिन ते मरम्मत थींदी 13 लख। अब हिन जी पहिरियों असेसमेंट करायो त क़ीमत केतिरी आहे, क़ीमत ऐं मशीन जी 12 लख, उन ते 13 लख उन ते थींदी आहे ही पहिरियों। मूं चयो हिन ते हाणे ॿुधायो त असां फी प्लेट ते ख़र्चु केतिरो थो अचे। प्लेट ते ख़र्चु प्रिंटिंग जो कढायोसीं त 1200 उन वक़्त में, उहा प्लेट शहर में 250 में सम्झो। उन ते साईं मुजावर बणिया वेठा हा, मिस्त्री बि हुनखे सुबुह जो अचे हीअं साफ़ु पियो करे, ॿियो हुनखे प्रणाम पियो करे, को हुनखे भाकुर पियो पाए। साईं इहा मशीन, ऐं मशीन कोन थी, उहो जेको आहे ब्रह्मो समाज जो को हिकिड़ी एंटीक थी वियो, जंहिंखे सुबुह जो 23 माण्हू हुन ते अपॉइंट थिया पिया। साईं उहो विकिणियो यासीं राति विच में साईं जेको आहे, अड़े हिन मशीन बोर्ड खे तव्हां हाणे तव्हांजा इदारा इहे कमु नथा करे सघनि। ऐं तव्हां ॾिसो सवाइ प्रिंटिंग प्रेस जे पाकिस्तान में का बि मशीन नथी हले पब्लिक सेक्टर। तंहिं करे महिरबानी करे जे हिन आउटसोर्सिंग ते वञो, इहो हिकिड़ो कामयाबु मॉडल आहे। जेके मुलाज़िम थिया उन्हनि खे वधीक सहूलियतूं ॾियो, वधीक सुख ॾियो, वधीक उन्हनि खां कमु वठो। ग़ैर ज़रूरी अदबी बोर्ड में वञा मां त गाॾी लभे न लभे, मुंहिंजी हिकिड़ी भॻल गाॾी ही पंहिंजी ज़ाती, 4 ड्राइवर बीठा आहिनि, भॼंदा था अचनि। अड़े बाबा, ऐं उहे चए मूंखां हिकिड़ी 2 किलो जी पेती खसींदा त साईं इहा तोसां ईंदा हलो। मां अंधो आहियां, मंडो आहियां, मां 45 साल उमिरि आहे, मां पाण खणी सघां थो इहा पेटी। पोइ मां हिकिड़ा 20 मण चूने जा घुराए चयो त तव्हांजी ड्यूटी आहे त सॼे बोर्ड जे भितियुनि खे रंग कयो। भाई कोन को त तव्हां कमु कंदो न। सो ॻाल्हि इहा आहे त तव्हां पंहिंजे मुलाज़िमनि खां छिके कमु वठो, पर हुनखे सहूलियतूं वधीक ॾियो ऐं एम्प्लॉयमेंट खे अरेस्ट कयो। दैट विल अल्टीमेटली ब्रिंग यू शेम एंड डाउनफॉल। अच्छा, इदारनि जे विच में कोऑर्डिनेशन थियणु खपे। सिंधी डिपार्टमेंट जो ख़ासि तौर ते जेको किरदारु आहे, उनखे केतिरियूं चेयर्स आहिनि, केतिरियूं सिंधी डिपार्टमेंट्स आहिनि, उन्हनि सां कोऑर्डिनेशन जी ज़रूरत आहे। त हीअ कमु तव्हां असांखे इल्मी करे ॾियो, इन्हनि खे इक़्तिसादी ऐं अमली तौर ते असां अॻिते आणींदासीं, इन्हनि खे मुतहरिक कयो। इहे रुॻो प्रमोशन वठण जे लाइ पैदा न थिया आहिनि, इहे रुॻो यूज़लेस क़िस्म जूं PhDयूं पैदा करण जे लाइ न थिया आहिनि। इन्हनि जो कमु आहे त सिंधीअ में जेके क्वालिटेटिव कमु करे ऐं इदारनि खे ॾियनि, इदारा उन्हनि खे फर्दर कनि, अॻिते वधाइनि ऐं सिंधी अवाम खे उनजो जेको आहे सो मिले। ॿियो आहे टैलेंट हंट कयो। हे जेके असां आहियूं न, हाणे इहे छुटल कारतूस थी आहियूं, असां कमु सराइके में चवंदा आहिनि न, कमु मुड़ुस दी मौत आहे। कमु हाणे असांखां कोन थी सघंदो। असांखां तकरीरूं करायो, असांखां ताड़ियूं वॼरायो, असां सां सोशल मीडिया ते वाह वाह करायो। कम जे लाइ नवां माण्हू वठी अचो, जेके उन्हनि खे तव्हां वञो। मां तव्हांखे ॿुधाईंदुसि, डॉक्टर बलोच ऐं डॉक्टर अलाना कीअं कमु कयो हो, इहो हिकिड़ो धार चैप्टर आहे। इहे 12 में हलिया विया हुआ। इहे असांजे रेडियो पाकिस्तान जा माण्हू वेठा आहिनि, माण्हू खणी आया हेठां, नवां माण्हू, ऐं उन्हनि खे ग़ुलाम क़ादिर शेख खे केरु सुञाणींदो हो, ॿियनि जे वॾनि वॾनि आर्टिस्टनि खे केरु सुञाणींदो। माण्हू विया उतां, माण्हू खणी आया। ऐं अहम शइ आख़िर में मां तव्हांखे चवंदुसि, महिरबानी करे सिंधी अल्फ़ाबेट ते ॿीहर पंहिंजे कम जी शुरूआति कयो हो, उते जिते सर वाल्टर फ्लेयर छॾियो। सिंधी ॿोलीअ जी अल्फ़ाबेट खे रिवीजन जी वॾी ज़रूरत आहे। हाणे मूंखे ॿुधायो कहिड़ो स्टूडेंट आहे जेको फिफड़ खे 12 नुक़्ता पियो ॾींदो 1.5 कलाक, या थप्पड़ खे पियो ॾींदो। इन ते नवां रूल्स ठाहियो। इन जे जेको आहे जॾहिं ऐं जे लाइ तव्हां रूल ठाहियो आहे, में जे रूल ठाहियो आहे, हरफ चर हर जुमिले जे लाइ रूल्स ठाहिया आहिनि, त महिरबानी करे ॿिया बि रूल्स ठाहियो। तव्हां 40 ताईं खणी ईंदो। मां इन खे सीरियसली ॾिठो आहे। 12 लफ़्ज़ हरफ हज़फ थी सघनि था, ख़तमु थी सघनि था। जेकॾहिं तव्हां पंहिंजे ॿोलीअ खे 40 हरफनि ते खणी आयो त पोइ इहा शिकायत ख़तमु थी वेंदी त असांजा माण्हू उर्दू छो था इस्तेमालु कनि। उर्दू इन करे था इस्तेमालु कनि जो 26 अखर आहिनि अंग्रेज़ीअ में, को 28-29 आहिनि उर्दूअ में, को अंडर 30 अरबीअ में,
कम उनजे करे उहे आसान ॿोलियूं थी वियूं आहिनि। असां में जेको आहे सो जॾहिं केतिरा लफ़्ज़ मतरूक थी विया आहिनि, हर्फ़ मतरूक थी विया आहिनि, उन्हनि ते गौर कयो। ऐं हिकिड़ी त महिरबानी करे साल में भले तव्हां ऑनलाइन कॉन्फ्रेंस करायो, सॼी दुनिया में बैन अल-अक़वामी सिंधी ॿोली कॉन्फ्रेंस थिए, जंहिंमें जेके खुथल अदीब आहिनि उहे मकाला न पढ़नि, जंहिंमें सिंधी ॿोलीअ जे डेवलपमेंट जे लाइ जिन वटि आइडियाज़ आहिनि उहे माण्हू अचनि, ऐं उहे माण्हू अचे जेके आहिनि पंहिंजी ॻाल्हि खे अॻिते कनि ऐं पंहिंजे ॿोलीअ जे तरक़ीअ जे लाइ कमु कनि। वञण खां अॻु में मां सोशल मीडिया ते मां ख़ासि क्रेडिट ऑनेस्ट टू गॉड विद द कोर ऑफ माई हार्ट आई एम हाईली एप्रिशिएटिव एंड इंडेटेड टू बुर्डो। ही इज़ डूइंग फाइन, बिग हैंड्स फॉर हिम। हिन तमामु घणो कमु कयो आहे ऐं हीउ सम्झे थो त कहिड़ो कमु करणु खपे। ऐं असांजे ॿियनि इदारनि खे मां डॉक्टर साहिब खे बि मुबारकबाद थो ॾियां जो हुन अचण सां पहिरियों जेको कमु कयो आहे, हिननि सां वेही मेमोरेंडम ऑफ अंडरस्टैंडिंग कयो आहे। ऐं असां जेको आहे सो सिंधी माण्हू ॿिए जी तारीफ़ घटि कंदा आहियूं, पर मां इहा तारीफ़ ज़रूरु कंदुसि त जेको डायरेक्शन आहे ऐं जेको डायमेंशन आहे उहो अमर फयाज़ ऐं उनजे इदारे वटि आहे। यकीन कयो त सिंधी ॿोली हाणे तव्हांजी बचंदी जॾहिं हिन ते, हिन खां सवाइ तव्हांजो को न आहे। इन में जेतिरो तव्हांखे कमु थी सघे। वञण खां अॻु में मां नसीर जी त रिश्ते में अलाए छा थिए, पर हुन सोशल मीडिया ते अॼु हिकिड़ो सिंधी ॿोलीअ खे कॉम्प्लीमेंट जे लाइ अदी फ़ाइज़ा मिर्ज़ा सिंधी ॿोलीअ खे कॉम्प्लीमेंट ॾियण जे लाइ उर्दू में हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो शेर लिखियो आहे। मां उहो चवां थो त ज़रूरु तव्हां सां शेयर करे पोइ पंहिंजी जॻह वठां। सिंधी ज़ुबान हमारी शीरीं ज़ुबान रही है, सिंधु के बासियों की सदियों से माँ रही। अरबी, दरावड़ी व हिंदी से उसका पेकर कुछ इस तरह बना है सबकी ये जान रही है। सच्चल लतीफ़ सामी मिर्ज़ा कलीच बेदिल उनके सुखन की हरदम ये पासबां रही है। हर सिन्फ में ढली है अपनी बका की खातिर, सदियां गुजर गई हैं फिर भी जवां रही है। इस पर अरब अजम का गर्चे असर है लेकिन अपना ही हुस्न उसका हर लफ्ज़ से आया है रस्म ख़त भी उसका है रस्म ख़त से आला, नुक्तों के अंजुमन से हर लफ्ज़ ज़ुफ़शा रही है। हर आखिर में चवे थी तो बुग़्ज़ो अनाद की तुम ऐनक हटा के देखो, हर एक ज़ुबान की अपनी खिदमत गिरा रही है। तो मां इन सां तव्हां सां इजाज़त वठां। थोरो ॾिघी जेको आहे सो तक़रीर थी वई, पर लिखियो आहे असांजे शेख अयाज़ पंहिंजे ऑटोबायोग्राफीअ में लिखियो आहे त शाह लतीफ़ जो जेको तमर फ़क़ीर हो, उन जेको आहे सो भिटाईअ जी जुती खणी ऐं चयो त मुर्शिद इन में हेॾो वज़न, त भिटाई चयो तंवर इन में मुंहिंजे सदियुनि जो थकु बि त शामिल आहे। सो असां हीउ जेको कुझु असां ॻाल्हायो इन में असांजी पंहिंजे ॿोलीअ सां अथाह मोहबत बि शामिल आहे, ऐं उनजे करे इनशा अल्लाह इहो रिश्तो वधीक असां